कंदासीं त इहा ओॾण माई केरु रही ऐं इन जो वाक़ियो छा हुयो ऐं एॾो मक़बूल तरीन वाक़ियो छो थियो इहो। इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं तफ़सीली हिन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तो, जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे वटि ओॾण माई जो पुटु हुयो हिकिड़ो। उन जी शादी हुई। जॾहिं उहे शादीअ जी मोकल वठणु विया ॿियनि पंहिंजनि माइटनि ॾे त उन्हनि इहो ई डिमांड कयो, न त हिन दौर में ॾाज ॾावण ऐं पैसनि जी डिमांड कई वेंदी आहे। लेकिन उन टाइम में जलाल चांडे खे ॿुधण ऐं जलाल चांडे खे घुराइण महफ़िल में उहा डिमांड कई वई, जलाल चांडे खे जे अगरि महफ़िल में तव्हां घुराईंदव पोइ ई असां पंहिंजे छोकिरीअ जी इजाज़त ॾींदासीं शादीअ लाइ। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां ओॾण माई सफ़ा ग़रीब माई हुई ऐं उनजो मुड़ुसु बि तमामु ग़रीब हुयो ऐं उहे ॿई ज़ाल मुड़ुसु परेशान थी विया त हाणे असां जलाल चांडियो हिकु वॾो फ़नकार आहे ऐं असां ग़रीबनि जे चवण ते किथे ईंदो। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां पोइ रोईंदे रोईंदे उन ओॾण माई जो जेको मुड़ुसु हुयो उहो जलाल जी पुछा कंदे कंदे जलाल वटि अची पुॻो ऐं जलाल चांडियो बि हिकु मोतबर फ़नकार हुयो ऐं ग़रीबनि जो तमामु घणो अहसासु कंदो हुयो। पोइ जॾहिं उन ओॾण माई जो मुड़ुसु वञी जलाल चांडे वटि पुॻो त जलाल चांडे उनखे वेहारे पहिरीं मानी खाराई ऐं उन खां अलावा चांहि पीआरे पोइ उन खां हाल वाल वरितईं। लेकिन उहो ओॾण माई जो मुड़ुसु हुयो जेको उहो सफ़ा ॾके पियो ऐं परेशान हुयो त जलाल चांडे खे पंहिंजी हक़ीक़त ॿुधाया। ईअं न त जलाल चांडियो जवाबु ॾेई छॾे ऐं छोकिरे मुंहिंजे जी शादी रहिजी वञे। लेकिन जलाल चांडे खे पंहिंजे दिलि जो हाल जॾहिं ॿुधायो उन ओॾण माई जो मुड़ुसु त पोइ उन जलाल चांडे चयो त बाबा तूं बेफ़िक्र थी, मां जेको आहे सो तुंहिंजे शादीअ में लाज़मी ईंदुसि, तुंहिंजे पुट जे शादीअ ते, ऐं तूं वञी धूम धाम सां वञी तयारियूं कर। त दोस्तो, ग़रीब शख़्स हुयो ऐं उन माण्हुनि खे अची ॿुधाइण स्टार्ट कयो त बाबा मुंहिंजे प्रोग्राम ऐं मुंहिंजे छोकिरे जे शादीअ ते जलाल चांडियो अचे थो। त पोइ ओस पास जा माण्हू जेके इलाइक़े जा हुया उहे उन ग़रीब ओॾ ते जेको आहे सो खिलनि पिया ऐं ठठोलूं पिया कनि त चवनि था तूं हिकु ग़रीब, तोखे मानी खाइण जे लाइ कान्हे का, तो वटि जलाल चांडियो कीअं ईंदो। त पोइ दोस्तो, जलाल चांडियो बि हिकु ज़हन जेको आहे सो होशियारु माण्हू हुयो ऐं जलाल चांडे उन्हनि खे टाइम ॾिनो हुयो शाम जो 7 बजे जो। लेकिन जलाल चांडियो 4 बजे शाम जो ई अची उन्हनि ओॾनि वटि पुॼी वियो। ओॾ कबीले जा टोटल ओॾ माण्हू अची विया हुआ उते जलाल चांडे खे सिर्फ़ु ॾिसण जे लाइ। ऐं जॾहिं जलाल चांडियो उते अची लथो महफ़िल में त सभिनीनि जा वात पटिजी पिया त भेणा जलाल चांडियो कीअं हिते आयो आहे। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां जलाल चांडे उहा शादी ॻाई ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे जेके घोर पिया, जेके पैसा मिलिया उहे बि उन ग़रीब ओॾ खे जेको आहे सो ॾेई वियो ऐं जलाल चांडे इन महफ़िल जो 1 रुपयो बि न वरितो हुयो उन ओॾनि खां ऐं इहो ओॾनि खां मुफ़्त में सॼी महफ़िल थी। ऐं उन खां अलावा जेको कर्ज़ु उन्हनि खयों हुयो, जेके जलाल चांडे खे खोर मिलिया हुया पोतलो ॿधल पुठारक करे ऐं जेके हार हुया उहे बि उन ओॾनि खे ॾेई जलाल चांडियो पोतलो छंडे हलियो वियो पंहिंजे घर। त दोस्तो, जलाल चांडे जा अहिड़ा खोड़ सारा किसा मौजूदु आहिनि जेके जलाल चांडे ग़रीबनि जा मुफ़्त में जेको आहे सो शादियूं ॻायूं ऐं मुफ़्त में को बि पैसो न वरितऊं। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।